शेयर कई पिया दुआ ज़हरा जी उमिरि जो पतो लगाइण बाबति मेडिकल रिपोर्ट मंज़र आम ते अची वई आहे। दुआ ज़हरा जी उमिरि 15 खां 16 सालनि जे विच में आहे। मेडिकल रिपोर्ट में इहो ॼाणायो वियो आहे। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त रेडियोलॉजिकल मुआइने मुताबिक़ दुआ ज़हरा जी उमिरि 16 खां 17 सालनि जे विच में आहे। मेडिकल बोर्ड जी इतफ़ाक़ राय मुताबिक़ दुआ ज़हरा जी उमिरि 15 खां 16 सालनि जे विच में आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे ॾियूं पिया दुआ ज़हरा जी उमिरि जो पतो लॻाइण लाइ मेडिकल रिपोर्ट मंज़र आम ते अची वई आहे। मेडिकल रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त दुआ ज़हरा जी उमिरि 15 खां 16 सालनि जे विच में आहे। कराची में अहम ख़बर तव्हांखे ॾियूं पिया दुआ ज़हरा जी उमिरि जो पतो लगाइण बाबति मेडिकल रिपोर्ट मंज़र आम ते अची वई। दुआ ज़हरा जी उमिरि 15 खां 16 सालनि जे विच में आहे। मेडिकल रिपोर्ट में इहो ॼाणायो वियो आहे। दुआ ज़हरा जी उमिरि डेंटल एग्ज़ामिनेशन मुताबिक़ 13 खां 15 सालनि जे विच में आहे। मेडिकल रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त रेडियोलॉजिकल मुआइने मुताबिक़ दुआ ज़हरा जी उमिरि 16 खां 17 सालनि जे विच में आहे ऐं मेडिकल रिपोर्ट जी इतफ़ाक़ राय मुताबिक़ दुआ ज़हरा जी उमिरि 15 खां 16 सालनि जे विच में आहे। मेडिकल रिपोर्ट में इहो ॼाणायो वियो आहे। राब्तो कयो आहे कराची में आमिर सुपरो सां। आमिर ॿुधाइजो दुआ ज़हरा जी उमिरि जो पतो लॻाइण लाइ मेडिकल रिपोर्ट मंज़र आम ते अची वई आहे। छा तफ़सील आहिनि हिन बाबति? हा जी बिशारत मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 10 रुकनी बेड ठाहियो वियो त दुआ ज़हरा जी उमिरि ॾिसी वञे त केतिरी आहे। हुन खां ॿ ॾींहं पहिरियां जेको आहे त दुआ ज़हरा जा पिणु ॾंदनि जूं टेस्टियूं ऐं जेके ॿियूं मुख़्तलिफ़ रेडियोलॉजिस्ट टेस्टियूं हुयूं उहो मुआइनो कयो वियो। अॼु जेको आहे त ज़िला शर्की जे मैजिस्ट्रेट वटि उहा रिपोर्ट पेश थियणी हुई जंहिंमें इतफ़ाक़ राय सां ज़रियनि इहो ॿुधायो आहे दुआ ज़हरा जी जेकी उमिरि आहे 15 खां 16 साल जे अंदरि आहे। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे त दुआ ज़हरा जो वकील जेको ॿिए तरफ़ जेको वकील आहे हिन जो मेहदी जो हुनजो इहो ई चवणु आहे त दुआ ज़हरा जी जेकी उमिरि आहे उहा 14 खां 15 साल जे अंदरि आहे। सिंध जे जेको कानून आहे उन में 18 साल खां घटि जी उमिरि जी जेकी शादी आहे उहा नथी थी सघे। ऐं हुनजो इहो ई चवणु आहे कि मैजिस्ट्रेट जे तरफ़ां फ़ैसिलो ईंदो पोइ असां कानूनी कार्रवाई करे सघूं था। जेकॾहिं कम उमिरि जेकी शादी आहे उनखे अॻुवा जा एक्ट समेत ॿिया बि लॻी सघनि था। यकीनन हीउ फ़ैसिलो कुझु ई देरि बाद ज़रियनि खां मालूम थियो आहे त ज़िला शर्की जी कोर्ट में ॿुधायो वेंदो। जी ठीकु आहे। वञ महिरबानी आमिर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।